नाज़रीन, वारा ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में रमज़ान वेझो ईंदे ई महांगाई जो जिन बोतल मां ॿाहिरि निकिरी आयो आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुल्फ़कार चांडियो। रमज़ान महीनो वेझो ईंदे ई महांगाई जो जिन बोतल मां निकिरी आयो। रोज़मर्रा जे खाइण वारनि शयुनि जे अघनि खे कंट्रोल करण वारियूं वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतुनि जूं दावाऊं सिर्फ़ दावाऊं ई रहिजी वयूं। रेवेन्यू अमलदार, मुख़्तियारकार ऐं असिस्टेंट कमिश्नर बि महांगाई ते कंट्रोल न करे सघिया। महांगाई सबबि दिहाड़ीदार मज़दूरनि जो गुज़र सफ़र मुश्किल थी वियो आहे, जॾहिं त सब्ज़ी, मच्छी, मुर्गी समेत किरियाना, गिह, दालनि जा अघ चोट चढ़ी विया। रोज़मर्रा जूं शयूं बि मिसकीन माण्हुनि जे खाइण खां दूर हली वियूं आहिनि। शहरनि, दुकानदारनि ऐं ॿियनि महांगाई जो आज़ार आवाज़ टीवी सां हिन तरीक़े सां बयानु कयो। महांगाइप जेका आहे उन त अवाम जी चेल चिॿी करे छॾी आहे। महांगाइप सब्ज़ी जा रेट आसमान सां था ॻाल्हियूं कनि। खंड, गिह, अटो एतिरो त महांगो आहे जो हिकु वेले जो गुज़ारो मुश्किल आहे, जॾहिं त 500 दिहाड़ी ते कमु कंदड़ असां पारो मज़दूर इंतिहाई ॾुखियुनि हालतुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जॾहिं त सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार सवाइ ॻाल्हियुनि नारनि जे ॿियो हिन महिल ताईं कुझु बि न कयो आहे। सब्ज़ी वठण आया आहियूं पर बहरहाल वॾी महांगी आहे सब्ज़ी। अलाए छाजे करे हिन ते कंट्रोल न थी सघियो आहे। खंड, चांहि, गिहु तमामु वॾो महांगो थी वियो आहे। स्पेशली गिहु, खंड, चांहि जेको 60-70 ते हूंदो उहा 110 थी वई आहे। खंड रमज़ान शरीफ़ माशाल्लाह भलारो महीनो आहे, पर हिते महांगाई एॾी थी वई आहे। रमज़ान खां कुझु अञा आयो ई न आहे त कुझु ॾींहं गिह जो रेट हुयो 2100-2200, उहो 2600 रुपया होलसेल में था ॾियनि। 220-25 रुपया असांखे घर में थो पए। असां घणे हलायूं? खंड हाणे असांखे 100 रुपया किलो थी पए। कुझु ॾींहं अॻ में उहा खंड असांखे 85-90 ते किलो पवंदी, 95-100 ते हलाईंदासीं। हाणे ख़ुदि असां दुकानदारनि खे 100 ते किलो पए थी। त इन शइ जो गवर्नमेंट नोटिस वठे। जेका बि शइ कंहिं रेडी वारे खां पुछ, कंहिं दुकानदार खां पुछ, कंहिं कची वारे खां पुछ त हाई रेट लॻो पियो आहे, डबल रेट लॻो पियो आहे। ऐं अलाह सां की बाबा असां सां कुझु रिआयत कयो। असां दुकानदार बि आहियूं, कुझु असां बि कमायूं, पर हुननि वटि इहा आहे ई कान। कसम खणी था वञनि बाबा महांगाई आहे। असां वटि हिन वक़्तु बटालू बि 5 किलो जेको आहे सो 150 में ॾिनो वञे थो। असां चओ त 10 रुपया रिआयत कयो, उहे 10 रुपया बि रिआयत कोन पिया कनि। केरु आहे जंहिंखे असां चऊं था महांगाई ते कंट्रोल कनि, ऐं कंट्रोल करण लाइ को बि तयारु न आहे। कैमरामैन यासीन बुघियो सां गॾु ज़ुल्फ़कार अली चांडियो, आवाज़ टीवी वारे।